शहर में एक वॾो बुज़ुर्ग आयो आहे। ॿुधण में अचे थो त माण्हुनि खे ॿार ॿुॾे थो ऐं तावीज़ वग़ैरह करे थो ऐं करोड़पति बि करे छॾे थो। ॾेहवाल भाऊ तोसां इहो ॻाल्हि कंहिं कयो आहे जो असांजे शहर में वॾो हिकु बुज़ुर्ग आयो आहे जेको माण्हुनि जो मसइलो हल करे थो, करोड़पति करे थो। यार मूंखे बि करोड़पति थियणो आहे, हल त हलूं उन बुज़ुर्ग। यार तोखे एतबार नथो अचे त तोखे पाण ॿुधण में ईंदो त उहो बुज़ुर्ग केरु आहे ऐं किथां आयो आहे। अस्सलाम वालेकुम दोस्तों, छा हाल आहे? उमेद आहे त सभु ख़ुशि हूंदो। वरी अॼु हिकु नओं वीडियो खणी तव्हांजे क़िस्मत में हाज़िर थिया आहियूं। अॼु वीडियो आहे त सिंधी जेके आहिनि कार्टून वीडियो कीअं ठाहे सघूं था। अचो त हलूं था वीडियो जी तरफ़ ऐं तव्हांखे वीडियो ॾेखारियूं था। सभ खां पहिरियों तव्हांखे एप्लीकेशन काइन मास्टर ओपन करे लेना। काइन मास्टर खां ओपन करण खां पोइ वरी तव्हां वटि अहिड़ो इंटरफेस खुली ईंदो। क्लिक करण खां पोइ वरी हिते मथे तव्हांखे क्लिक करिणो पवंदो। हिते क्लिक करण खां पोइ वरी अहिड़ो इंटरफेस तव्हां वटि खुली ईंदो। वरी तव्हां हिते क्लिक कयो। हिते क्लिक करण खां पोइ वरी हेठि तव्हांखे क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ वरी तव्हां वटि काइन मास्टर खुली ईंदो। अहिड़ो इंटरफेस तव्हां वटि ईंदो। वरी तव्हांखे मीडिया ते क्लिक करिणो आहे। मीडिया ते क्लिक करण खां पोइ वरी तव्हांखे जेको आहे हिकिड़ो बैकग्राउंड सिलेक्ट करिणो पवंदो, कार्टून बैकग्राउंड करे वठां। सिलेक्ट करण खां पोइ वरी तव्हां वटि अहिड़ो इंटरफेस खुली ईंदो। मां बैकग्राउंड सिलेक्ट कयो आहे। जेतिरो तव्हांजो वीडियो हूंदो ओतिरो हिन बैकग्राउंड खे तव्हांखे वधाइणो आहे। ओतिरो बैकग्राउंड वॾो कयो जेतिरो तव्हांजो वीडियो आहे, जेतिरे मिंटनि जो तव्हांजो वीडियो आहे। वरी तव्हांखे बैक अचिणो आहे। वरी तव्हांखे हिते लेयर ते क्लिक करिणो आहे। लेयर ते क्लिक करण खां पोइ वरी तव्हांखे वरी हिते मीडिया ते क्लिक करिणो आहे। मीडिया ते क्लिक करण खां पोइ वरी तव्हांखे जे ग्रीन स्क्रीन वीडियो आहे कार्टून वारो उहो खणणो आहे। उन खणण खां पोइ वरी तव्हांखे हिन जो जेको ग्रीन स्क्रीन तव्हां ॾिसी सघो था इहो तव्हांखे हटाइणो आहे। हटाइण खां पोइ तव्हां हिते हिन कोने में ॾिसी सघो था खोड़ सारा ऑप्शन आहिनि। ऑप्शन खां पोइ वरी हिते तव्हांखे मथे वञिणो आहे। मथे वञण खां पोइ वरी हिन ऑप्शन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ वरी हिते मथे तव्हांखे हिनखे अलाउ करिणो आहे। हिन जो ग्रीन स्क्रीन जेको आहे हटी वियो आहे। हटी वञण खां पोइ वरी तव्हांखे बैक अचिणो आहे। हिनखे वरी ज़ूम करिणो आहे। ज़ूम करण खां पोइ वरी हिते तव्हां जिथे बि रखी सघो था। हिते 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 जिथे तव्हांजो दिलि चए। मूंखे त हिते सही लॻे थो। हिते करण खां पोइ वरी तव्हां हिते हेठि ॾिसी सघो था। इहो आवाज़ु रिकॉर्ड करण जो आहे। हिन ते क्लिक कयो। क्लिक करे पोइ तव्हां आवाज़ में रिकॉर्ड करे सघो था। जेतिरे मिंट तव्हां हिन में आवाज़ु रिकॉर्ड करे बैक अचिणो आहे। बैक अचण खां पोइ वरी जेको तव्हां आवाज़ु क्लिक कयो आहे, जेको आहे रिकॉर्ड कयो, उहो हिते हेठि ईंदो। उन ते तव्हांखे क्लिक करिणो आहे। क्लिक करण खां पोइ वरी हिते तव्हांजो जेको आहे आवाज़ु चेंज करे सघो था। हिते मथे तव्हां ॾिसी सघो था। हिते लाउडर ऑप्शन हिन ते क्लिक करिणो आहे। हिन ते क्लिक करण खां पोइ वरी तव्हांजो जेको वीडियो जो आवाज़ु आहे हिनखे फुल करिणो आहे। वरी हिते हिनखे अलाउ करिणो आहे। अलाउ करण खां पोइ तव्हांजो हिन जो आवाज़ु तव्हांखे मोटो करिणो हुजे त हिनखे ईअं पोइ हिते 3 नंबर ते छॾियो। ठीकु आहे। 3 नंबर छॾण खां पोइ तव्हांखे वरी मां ॾेखारियो। हिन ते तव्हां क्लिक कयो ग्रीन स्क्रीन वीडियो ते। क्लिक करण खां पोइ वरी लाउड ते क्लिक कयो। हिन जो आवाज़ु बंदि कयो, जेको पहिरियों हिन जो बैकग्राउंड जो आवाज़ु हूंदो। बंदि करण खां पोइ वरी तव्हां हिते क्लिक कयो। मां त वॾो हिकिड़ो वीडियो मूं वटि ग्रीन स्क्रीन जो, मां तव्हांखे छोटो करे ॾेखारियां थो। ठीकु आहे। हिनखे वरी हितां कट करिणो आहे। हिते कैंची ते क्लिक करिणो आहे। हिते हेठि क्लिक करिणो आहे। हिन जो जेको आहे पोयों वारो पार्ट ख़तमु थींदो। ख़तमु करण खां पोइ वरी तव्हांखे वापसि अचिणो आहे। वरी मीडिया ते क्लिक करिणो आहे। वरी लेयर ते क्लिक करिणो आहे। वरी तव्हांखे जेको आहे ॿियो ग्रीन स्क्रीन वीडियो खणणो पवंदो। खणण खां पोइ वरी
तव्हांखे हिन वीडियो ते क्लिक करणो आहे। क्लिक करण खां पोइ वरी हिते तव्हांखे खोड़ सारा ऑप्शन पासे में नज़र ईंदा। उन खां पोइ वरी हेठि वञो, वरी साॻे ते हिते क्लिक कयो, वरी हिते हिनखे अलाउ कयो। हिन जो ग्रीन स्क्रीन वरी हटी वेंदो। वरी हिनखे ज़ूम करे किथे बि तव्हां रखी सघो था। वरी तव्हां हिकु आवाज़ु रिकॉर्ड करे वरी हिन में बि जेको ॿियो आवाज़ु रिकॉर्ड करे, ठीकु आहे। हाणे खां पोइ वरी हिन जो जेको पोयों वारो पार्ट आहे मां कट कयां थो, ठीकु आहे। कट करण खां पोइ तव्हां हाणे मां वरी हिन ते क्लिक करिणो आहे, पंहिंजे जेको रिकॉर्ड कयो उन ते वरी लाउड ते क्लिक करिणो आहे, हिनखे फुल करिणो आहे, ठीकु आहे। फुल आवाज़ करे वरी हिनखे अॻिते करिणो आहे। अॻिते 3 नंबर ते कंदो त हिन जो आवाज़ु पतलो हूंदो, जेको पोयों वारो आहे हिन जो मोटो हूंदो, ठीकु आहे। हाणे तव्हां कुझु ॾिसी सघो था, मां तव्हांखे ॿुधायां थो। ठीकु आहे, तव्हां ईअं वीडियो ठाहे सघो था काइन मास्टर में। जंहिंखे बि इहे वीडियो असांजो पसंदि आयो त असांजे वीडियो खे लाइक कजो, शेयर कजो ऐं वधि मां वधि। ऐं नथो अचे त वरी मां तव्हांखे ॾेखारियां थो गैलरी में वीडियो तव्हांजो सेव कीअं थींदो। हिते मथे तव्हां क्लिक करे ऐं वरी अहिड़ो इंटरफेस तव्हां वटि साम्हूं खुली ईंदो। वरी हिते हेठि क्लिक कंदव। क्लिक करण खां पोइ वरी तव्हांजो वीडियो जेको आहे फुल HD में जेको आहे गैलरी में अची वेंदो, ॾिसी सघो था। पटी पूरो थींदो, तव्हांजो वीडियो पूरो गैलरी में सेव थी वेंदो। जीअं बि बाक़ी वीडियो मुंहिंजो पसंदि आयो त मुंहिंजे वीडियो खे शेयर कजो, लाइक कजो ऐं घंटी वारे बटण खे दॿाइण न विसारिजो। ओके, ख़ुदा हाफ़िज़। वरी मिलंदासीं ॿिए वीडियो में।